तालके थाणो बुला खां जे कोहस्तानी मारोड़नि जी ज़मीन जालसाज़ी ज़रिए विकिरो कंदड़ लैंड माफ़िया ग्रुप जे मेंबर गुलज़ार पालारीअ जी डिप्टी कमिश्नर ॼामशोरे जी ऑफिस जी चारदीवारी अंदरि रेवेन्यू अमले जे एजेंट खे पैसा ॾियण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। लैंड माफ़िया अॻवान गुलाम नबी पालारी ऐं गुलज़ार पालारी जालसाज़ी जे मास्टरमाइंड तपेदार फेरोज़ डावर सां मिली कोहस्तान जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि जी हज़ारें एकड़ ज़मीन जालसाज़ी ज़रिए नाला मैच करे अरबें रुपयनि में बिल्डरनि खे हिक ज़मीन टे भेरा विकिरो करे मक़ामी माण्हुनि सां गॾु बिल्डरनि सां बि फ्रॉड कयो आहे। समूरो मामिलो दस्तावेज़ सबूतनि सां गॾु सोशल मीडिया ते वायरल थियण ऐं मीडिया ते अचण बावजूदु सिंध हुकूमत नेब FIA तोड़ी एंटी करप्शन पुलिस हिन महिल ताईं को तहरुक न आहे वरितो। लैंड माफ़िया ग्रुप जे अॻुवाणनि गुलाम नबी पालारी गुलज़ार पालारी ऐं जालसाज़ी जे मास्टरमाइंड तपेदार फेरोज़ डावर DC ॼामशोरो फरीदुद्दीन मुस्तफ़ा जी ऑफिस जी चारदीवारी खे कोहस्तान जी ज़मीन जी ख़रीदारी ऐं विकिरे जो अॾो बणाए छॾियो आहे। इन सिलसिले में कोटड़ी वासी अला बचाए ख़ासि करे DC ॼामशोरे ऑफिस में दरख़्वास्त ॾेई चुको आहे त नूरियाबाद में संदि नाले ते का बि ज़मीन न आहे। संदि नाले ते जारी कयल NOC रद्द कई वञे, पर उन दरख़्वास्त ते बि हिन वक़्त ताईं DC ॼामशोरो का बि कार्रवाई अमल में न आहे आंदी।